ख़बर शामिल कयूं था बहराम रहमतुल्लाह मक्सी जी रिपोर्ट मूजिब तालके मीरोखान में पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे सिंध जे सदर ऐं PS-15 MP नथार अहमद कहेड़ो जो पार्टी उहिदेदारनि ऐं मुख़्तलिफ़ UC जे चेयरमैननि समेत वर्करनि ग़रीब माण्हुनि में सोलर लाइट ऐं सोलर प्लेट्स तक़सीम कया। MP नथार अहमद कहेड़ो ज़िले कमर शदात कोट PP सदर ऐं चेयरमैन कमरदीन गोपांग सीनियर नायब सदर वन गुलाम हैदर खोखर लाला गुलाम मोहम्मद इसरान मीर मखदूम खान मक्सी बंबो खान चांडियो रईस नादर हुसैन मक्सी सरदार मकबूल अहमद वधो मोहम्मद अमीन शेख नियाज़ अहमद गुलाम अब्बास लाशारी गुलाम अब्बास गुलाम मुर्तज़ा इमरान अली मुनवर अली तारिक हुसैन जूनेजो प्यारल जोयो मोहम्मद पंजल ऐं ॿियनि माण्हुनि तरफ़ां ग़रीब माण्हुनि खे सोलर लाइट ऐं सोलर प्लेट्स तक़सीम कया। उन मौक़े ते गुलाम अब्बास लाशारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त PP अवामी पार्टी आहे ऐं पार्टी क़यादत उहिदेदारनि समेत MP ख़ुदि माण्हुनि जे हर ॾुख ऐं सुख में कंहिं सार संभाल कनि था। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.